सिंध में गुज़िरियल कुछ ॾींहनि खां हाई ट्रांसमिशन ग्रिड स्टेशनुनि में ख़राबियुनि, बाहि लॻण ऐं धमाकनि जे नतीजे में वॾनि शहरनि सखर, ख़ैरपुर, लाड़काने समेत ॿियनि इलाइक़नि में बिजलीअ जी फ़राहमी कलाकनि जा कलाक मुअत्तिल रहे थी, जंहिं सबबि न रुॻो आवामी जायुनि पर सनअती इदारनि खे बि नुक़सानु थी रहियो आहे। कोहीड़ो ऐं स्मोग हिक क़िस्म जी गदिलाण आहे जेका हवा में ज़हरीलियुनि गैसुनि, दूंहें ऐं मिटीअ सां पैदा थींदी आहे। कोहीड़े जे करे हवा जो मयार ख़राब थी वेंदो आहे, जेको इंसानी सिहत, माहौल ऐं ज़राअत लाइ हानिकार आहे। सिंध में हूअं बि बिजली ऐं गैस जी बंदिश वधीक आहे ऐं गैस ऐं बिजली जी डिघी लोड शेडिंग ऐं बंदिश सबबि माण्हू जनरेटरनि समेत ॿियनि ज़रियनि सां बिजली हासिल कनि था। इन्हनि ज़रियनि मां बिजली पैदा करण दौरान जेको दूंहों निकिरे थो, उहो पिणु कार्बन मोनोऑक्साइड गैस ख़ारिज करे थो, जेका पिणु हवा में गदिलाण जो सबबु बणिजे थी। ग्रिड स्टेशनुनि जे बंदि थियण जो हिकु सबबु कोहीड़ो बि हूंदो आहे। ग्रिड स्टेशन्स उहे जायूं हूंदियूं आहिनि जितां बिजली विरहाई वेंदी आहे। इन्हनि ग्रिड स्टेशन्स में हिफ़ाज़ती अहलकार बि मौजूदु हूंदा आहिनि जेके स्विचिस खे ऑन ऑफ करण जो बि कमु कंदा आहिनि। कंहिं फ़नी ख़राबी या कमी बेशीअ ते जॾहिं ग्रिड स्टेशन ते असरु पवंदो आहे त उनखे फौरी बंदि कयो वेंदो आहे। कोहीड़े जे करे ग्रिड स्टेशन्स जी कारकर्दगी मुतासिर थींदी आहे ऐं ग्रिड स्टेशन्स जी बंदिश जो सबबु बणिजी वेंदी आहे। बिजली बंदि थियण सां न रुॻो अवाम ॾुखियाईयुनि खे मुंहुं ॾिए थो, पर सनअती, वापारी ऐं फलाही ख़िदमतूं अंजाम ॾींदड़ इदारा जीअं अस्पतालूं बि ॾुखियाईअ जो शिकार रहनि थियूं। इन मसइले खे मुंहुं ॾियण लाइ हुकूमत ऐं अवाम ॿई गॾिजी उपाउ वठी सघनि था। हुकूमत खे ग्रिड स्टेशन्स जी न रुॻो मरमत पर उन्हनि खे अपग्रेड करणु घुर्जे ऐं जदीद तरीन टेक्नोलॉजी इस्तेमालु करणु घुर्जे। इन सां गॾोगॾु हुकूमत खे बिजली जी पैदावार वधाइणु घुर्जे ऐं उन लाइ मुख़्तलिफ़ ज़रियनि सां बिजली पैदा करण जा मंसूबा ठाहिणु घुर्जनि। हुकूमत खे माहौल दोस्त ऐं सस्ती बिजली पैदा कंदड़ ज़रिया जीअं सिज, हवा ऐं पाणीअ जो इस्तेमालु वधाइणु घुर्जे। अवाम खे बि पंहिंजूं ज़िम्मेवारियुनि जो अहसासु कंदे बिजलीअ जो घटि इस्तेमालु करणु घुर्जे। अवाम खे गदिलाण खे घटाइण लाइ पंहिंजूं आदतूं ऐं रवैया बि तब्दील करणु घुर्जनि। मिसाल तौरु माण्हू पैदल हलण खे तरजीह ॾियनि, अवामी ट्रांसपोर्ट जो इस्तेमालु कनि, ॿूटा लॻाया वञनि ऐं सफ़ाईअ जो ख़्यालु रखणु घुर्जे।